सुभान अल्लाह। हिन जो रोण कबूल पइजी वियो, हिन जी आज़ी निज़ारी घामी वई, ख्वाब में तो ॾिसे त दिलबर मोहम्मद जो दीदार नसीब थी वियो। सुभान अल्लाह। उम्मती भली रेढ़ी गोठ में हुजे, भली कराची में हुजे या मलीर में हुजे, जेॾी महिल सिक मां सॾु कंदो आ त उन जे चपन जा आवाज़ मदीने वारो साईं ॿुधंदो आ। तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई, तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई, भर दो मेरा भी जाम बड़ी देर हो गई, भर दो मेरा भी जाम। वो माज़ूर मानू मस्जिद में रोंदे रोंदे सजड़ा कंदे, अख लगी आ निंड आई आ त मदीने वारे जो दीदार थी वियो। साईं फरमाइन था ओ मुझा प्यारा गम न कर, असां तुंहिंजा दुख लाहिण जे लाइ अची विया आहियूं। कहिड़ी तकलीफ़ अथई, छा हाजत जी ज़रूरत आ? अर्ज़ कई या रसूल अल्लाह, अखियुनि खां माज़ूर हुयुसि, वरी अॼु टंग फजी पई आ, वरी ज़ाल ताना मेहणा ॾींदी, ओ अंधा तोखे रोकियो हुम मस्जिद ॾे न वञ, वरी ॿिए टंग फञाए आयो आ, या रसूल अल्लाह अॼु मुंहिंजी करम नवाज़ी कयो, मुंहिंजे ज़ाल जे मेहणनि खां मूंखे बचायो। मदीने वारे साईं फरमायो, हेड़े मींहं में, बारिश में, तिरकण में, तूफान में, हवा में मस्जिद ॾे अचण वारा, अच मां मोहम्मद तोखे सीने सां लाया, तोखे भाकुर पाया। सुभान अल्लाह। रेड़ी गोठ वारा जेको मस्जिद जा पंधड़ा कंदो आ, उन्हें के मदीने वारे साईं जो भाकुर नसीब थींदो आ। साईं फरमाइन था, तुंहिंजे दर्द जा दरमान खणी असीं पहुची विया आहियूं। हबीबन करीमन उन जे अखियुनि ते हथ फेरायो त अखियूं रोशन थी वियूं। उन जे भगल झुरियल टंग ते मदीने वारे साईं हथ मुबारक फेरायो आ त उन जी झुरियल टंग सही सलामत थी वई। मदीने वारे मीर भाकुर पातो आ, सीने सां लातो आ त हुन जे अंदर वारियूं विलायत जूं अखियूं बि खुली वियूं। हे अखियूं मथे वारियूं त रोशन थी वियूं, पर सीने वारियूं विलायत वारियूं अखियूं बि रोशन थी। जेॾी महिल अख खुली निंड मां सुजाग थियो आ, सुभान अल्लाह, टंग बि सही सलामत आ, अखियूं बि रोशन बणिजी वियूं। हाणे जेॾी महिल फजर पढ़ी घर ॾे आयो त घर वारा पुछनि पिया त तूं त अंधो हुए, तोखे नूर किथां मिलियो, तोखे हीअ रोशनी किथां मिली? जे नूर वारो नबी रात आयो हो, भाकुर पातई, हथड़ा मुबारक फेराई, मुंहिंजे बेनूर अखियुनि खे नूर वारो करे। ओ मिठा जेके नमाज़ पढ़ंदा आहिनि, मस्जिद जा पंधड़ा कंदा आहिनि, मदीने वारो साईं उन्हनि सां राज़ी थींदो आहे, ख़ुशि थींदो आहे। जेकी मस्जिद सां दिलि लाईंदा आहिनि, मुस्तफ़ा करीम जा वली बणिजी वेंदा आहिनि। वली छाहे औलिया उल्लाह हुमुल्लज़ीन यतवल्लौनहु बित्ताअत व यतवल्लाहुम बिलकराम। वली उन्हें के सरबोआ जो अल्लाह जी इताअत ऐं बंदगी ऐं फर्मा बरदारी कंदो आहे, अल्लाह वरी उन्हें के करामत ऐं इज्जत अता फरमाईंदो आहे। वली बंदगी कंदो, अल्लाह उनके इज्जत ऐं करामत ॾींदो। सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो त जेकी अल्लाह जी इबादत कंदा आहिनि, घणा नफ़िल पढ़ंदा आहिनि, अल्लाह इन्हनि खे पंहिंजे दोस्ती जो ताज पहिराए छॾींदो आहे।